अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान गोपांग। ख़बर शामिल कयूं था रोड़ी खां आतिफ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ रोड़ी जे ढोरो लाइन वारे इलाइक़े में शमा मस्जिद बंद गली ऐं ॿियनि गिटियुनि में केतिरे ई अरसे खां सफ़ाई न थियण करे कचरे जा ढेर लॻी विया। गंदगी करे बदबू फैलजण सबबि इलाइक़े में मासूम ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया। पाड़े वारनि हथनि में ॿुहारी खणी मासूम ॿारड़ा साण करे पंहिंजी मदद पाण था सफ़ाई करे अनोखो एहतजाज कंदे चयो त शमा मस्जिद में निमाज़ पढ़ंदड़ ऐं पीरसन मर्द तोड़े औरतूं गंदगी हुजण करे हितां लंघी नथा सघनि। रहवासी सख़्त परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े वासी मुमताज़ ईंदड़ मुनीर अहमद अब्दुल गफ़ार मेमन इनायतुल्ला बलोच मेराज भुट्टो ऐं ॿियनि मीडिया आॾाऊ दाईंदे चयो आहे त केतिरा ई भेरा म्यूनिसिपल इंतज़ामिया अॻियां दाहण बावजूदि सफ़ाई वारो अमलो कचरो खणण लाइ तयारु न आहे। गंदगी जा ढेर हुजण करे कचरो वधी वियो आहे। हुननि DC सखर AC रोड़ी ऐं रोड़ी जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त सफ़ाई न कंदड़ अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ढोरो लाइन ऐं भरपासे वारे इलाइक़े में सफ़ाई कराए ॾिनी वञे, न त ॿी सूरत में पंहिंजी मदद पाण तहत कचरो खणाए म्यूनिसिपल ऑफिस जे गेट अॻियां फिटो कयो वेंदो। त सफ़ाई न है, नालियूं सॼो गंदो कचरो असांजे ॿुहारियूं हथ में आहिनि, असां पाण सफ़ाई था कयूं। म्यूनिसिपालिटी जा चकर काटे काटे थकिजी पिया हो। ऑफिसर खे चई बीठा आहियूं, कोई सफ़ाई न है, गंद साड़ियूं था पिया, गंदे करे बीमारी वधे थी पई। नालियुनि बिल्कुलु सफ़ाई न आहे, साम्हूं पियो आहे गंद कचरा त आहे साम्हूं आहिनि। जंहिंखे बि चऊं था हा अचूं था हा अचूं था, कोई अचण लाइ राज़ी न आहे। महिरबानी करे सफ़ाई कई वञे। माले जे हिसाब सां असां एहतियात कयो आहे त जेकर गंद कचरो खयो वञे, रोज़ाने हिसाब सां सफ़ाई कई वञे। असां एहतियात इन लाइ आहे त जेकर गंद कचरो साफ़ थिए, नालियूं गंद लॻो पियो आहे, हेॾो आहे गंद लॻो पियो आहे। गुलज़ार काज़ी चीफ साहब आहे, उनखे असां चई आया आहियूं तव्हां हलो असां अचूं था सफ़ाई कराइण लाइ, लेकिन कोई हिते अचे नथो। हू त मोकिले थो, हीअ हेठां मोटिया था वञनि, पोयां मोटिया था वञनि, हिन माले में कोई अचण लाइ राज़ी न आहे। बराए महिरबानी खे हिदायत कई वञे जे रोज़ जे हिसाब सां सफ़ाई कई वञे। साईं हीअ नज़ शमा मस्जिद असांजी बंदि गली आहे। हेठों वारा बि कोई सुपर नथो अचे, सैनिटर वक़्तु हेॾो वारनि खे बि डेली जी बेसिस ते असां चऊं था पिया त बाबा हिते गंद कचरो वधी वियो आहे। 15 ॾींहं 8 ॾींहं या 20 ॾींहं असां पाण कचरे खे साड़ियूं था पिया। साड़ण जी वजह सां असांजे मोहल्ले में या पंहिंजे ॿार बचो असांजो बीमार थिए थो पियो ऐं इन जी वजह सां हिकु दफ़ा इन्हनि नालनि मां नांग बि निकितो आहे। इन जी वजह सां काफ़ी दफ़ा हिन सैनिटरी वर्करनि खे चयो आहे त हिन घिटीअ में केरु कोन थो अचे पियो ऐं नालियूं भरिजी वियूं आहिनि। अगरि महीने में हिकु दफ़ो अचे थो कचरो कढी थो वञे, उहो ई कचरो वरी नाली में किरे थो पियो। त इन जी वजह सां न सफ़ाई थी थिए, न तव्हां वसवारनि खे अपील थी कजे पए त डेली बेसिस ते सफ़ाई कनि ऐं डेली बेसिस ते कचरो खणी वञनि।